इस्लामाबाद पाकिस्तान तहरीक इंसाफ़ PTI अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त इंसां जमायत इस्लामी जी धरणे जी सपोर्ट कयूं था। जुडिशियल कॉम्प्लेक्स में साफ़ियुनि सां ॻाल्हियूं कंदे हुन चयो त बिजली जे मसइले ऐं महांगाई आवाम जी चेल चिॿी करे छॾी आहे ऐं हिन मुल्क में सियासी तौर ते वॾो अदम इस्तेहकाम आहे। शिबली फराज़ चयो त असां जमायत इस्लामी जे धरणे जी सपोर्ट कयूं था, मुशावरत खां पोइ फ़ैसिलो कंदासीं ऐं मुमकिन आहे त जमायत इस्लामी खे अमली तौर ते सपोर्ट कयो पियो वञे। PTI अॻवान चयो त हुकूमत कॾहिं 9 मई ऐं कॾहिं कलम 144 जे पुठियां लिकी सियासत करे रही आहे। इन्हीअ जी का बि सियासत या सियासी हैसियत न आहे। यादि रहे त जमायत इस्लामी तरफ़ां बिजली जे क़ीमतुनि में वाध जे ख़िलाफ़ 4 ॾींहंनि खां रावलपिंडी में धरणो जारी आहे। जमायत इस्लामी जे अमीर हाफ़िज़ नईम ताज़ो ई पंहिंजे ख़िताब में समूरनि तबक़नि सां तहरीक इंसाफ़ जो हिसो बणजण जी दरख़्वास्त कई हुई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।